पुछन से पसंद जॾहिं तॾहिं पिरीअ खे ॾोरींदियूं ॾिसन अङण अजीबनि जा। पुछियो ई तां पूर नात पुछण होयम पिरीअ खे ॾोरण वारियूं ॾूर हॾ न आहिनि होत खे। ॾोरियां ॾोरियां मलहां शाल म मिलां होत मन अंदर जालोच मछुण मिलण सां माठी थिए। ॾोरियां ॾोरियां मलहां साथी कालूणा लाहे लाडूणा सफ़र कंहिं सांग विया। आऊं ॾोरीअ ई शाल मलहीं पिरी हुए परे हॾ न साह सरे त न तसली न थिए। आऊं ॾोरीअ ई शाल मलहीं तन म मिली तूं लूं लूं मंझां मूं लोच तुंहिंजी न लहे। आऊं ॾोरीअ ई शाल मलहीं साजन मञ सुवाल सिक तुंहिंजी सुपरी थी जान ज़वाल विहाणीअ विसाल उथियां आरामी करे। छॾियमि हुज हलण जी चखियमि चाढ़ी का अधियूं आड़ी का हींअरे पियमि होतसीं। छॾियमि हुज हलण जी चाढ़ी कन चढ़ी आड़ी कन अड़ी पेयस होत पुनुअसीं। छॾियमि हुज हलण जी चाढ़ी का चखियाम आयाणी जे आसरे डूंगर ॾींहं लॻाम पुछज पिरी संदाम वेठियसि विख न उपड़े। वेठियसि विख न उपड़े अॼु आयाणी तूं आव चुकीअ तोसें चाव पासे भर पेरड़े। जेका कंदी नीह मूं जीअं ॿारो चनसीं सिकणो सारो ॾींहुं चढ़ण चाढ़ी कन ते। जेका कंदी संग मूं जीअं ॿारो चनसीं अंग न चाढ़े अंग रूंदी सा रत फुड़ा। जेका ॾींदी मंझ मूं जीअं ॿारो चन खे मथां गलन हंज कीन लाहींदी कॾहिं